अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मोह जुणू जी काज़ियमद लगा गोठ फतन डायरी ऐं सिद्दीक़ डायरी जा रहवासी हाजी अब्दुल्ला डायरी, हाजी साईं बख्श डायरी, रेस सिकंदर डायरी, अशरफ डायरी, मीरल डायरी, जावेद डायरी ऐं ॿिया प्रेस क्लब काज़ियमद पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुणू PPMPA सैयद फसी अहमद शाह ऐं संदसि मैनेजर आफ्ताब मीमण ऐं PP अॻवान शबीर चांडियो इलाइक़े में खून रेज़ी चाहिनि था। अब्दुल्ला डायरीअ मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त गुणू MPA फसी अहमद शाह जो मैनेजर आफ्ताब मीमण ऐं PP अॻवान शबीर चांडियो रात जो शराब जे नशे में धुत थी गाॾियूं भरे असांजे घरनि मथां हवाई फायरिंग कनि था, जंहिं करे मासूम ॿारनि खौफ़ खां स्कूल वञण ई छॾे ॾिनो आहे। अहिड़ी NC पब जो थाणी ते पिणु दाख़िल कराई आहे, पर जवाबदार बाअसर हुजण करे पुलिस खेनि गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। हाजी साईं बख्श डायरीअ मीडिया आॾो दाहींदे चयो त सैयद फसी अहमद शाह पारां पुठ भराई करण ते PP अॻवान शबीर चांडियो डायरी ऐं चांडिया बिरादरी विच में खून रेज़ी करणु चाहे थो। यादि रहे त कुझु महीना अॻु PP अॻवान शबीर चांडियो पंहिंजे बिरादरीअ जे ग़रीब पोरियत लाइक चांडियो जूं मासूम नियाणियूं 13 वरियनि जी साइमा ऐं 8 वरियनि जी मायरा खे संदसि माउ पीउ जे अॻियां बेबुनियाद कार इल्ज़ाम हणी माराए छॾियो, जंहिंजो इल्ज़ाम डायरी बिरादरीअ मथां मरण जी कोशिश कई पई वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।